इते मांखे ॿुधाई त सिंध हाई कोर्ट में आईनी अदालतुनि जे क़याम ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी आहे। आईनी अदालतुनि जो क़याम थी चुको आहे। दरख़्वास्त वापसि वठणु चाहियां थो। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे दरख़्वास्त कंदड़ तव्हां अकेला न आहियो। सभिनी जी दरख़्वास्त कीअं वापसि वठी सघूं था। अदालत पारां इहो चयो वियो आहे अहिड़ी रीति दरख़्वास्त वापसि नथी वठी सघिजे। अदालत बैरिस्टर अली ताहिर खे ज़ाती हैसियत में पेश थियण जी हिदायत करे छॾी। केस जी वधीक ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी कई वई। हिकु बार ॿीहर मांखे आगाह कयूं पिया सिंध हाई कोर्ट में आईनी अदालतुनि जे क़याम ख़िलाफ़ दाख़िल दरख़्वास्तुनि जी ॿुधणी थी आहे। आईनी अदालतुनि जो क़याम थी चुको आहे। दरख़्वास्त वापसि वठणु चाहियां थो। दरख़्वास्त गुज़ार जो चवणु आहे दरख़्वास्त कंदड़ तव्हां अकेला न आहियो। सभिनी जी दरख़्वास्त कीअं वापसि वठी सघूं था। अदालत पारां चयो वियो अहिड़ी रीति दरख़्वास्त वापसि नथी वठी सघिजे। अदालत बैरिस्टर अली ताहिर खे ज़ाती हैसियत में पेश थियण जी हिदायत करे छॾी। केस जी वधीक ॿुधणी अणॼातल मुदे ताईं मुलतवी कई वई।